अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काजी में बलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू। यस अली साहब, PTI जो एहतजाज शुरू थियो संडे का पूरो ॾींहुं वठवठा हुई गवर्नमेंट सां ईअं नारा बि लॻराया, मोहसिन नकवी साहब इस्लामाबाद पुलिस खां सभु कुझु थियो। कंटेनरिस्तान करे छॾियूं पूरे तक़रीबन पाकिस्तान खे ई तक़रीबन पंजाब बंदि हो, इस्लामाबाद बंदि हो, पिंडी बंदि हो, सभु कुझु बंदि हो, अटक ताईं बंदि हुई हर शइ। पर हू बि जेको आहे उहो को नई स्ट्रेटजी तहत था अचनि, ख़बर न आहे छा आहे, ॾाढो स्लो अचनि था पिया। बुशरा बीबी साहिबा लीड कनि थियूं पियूं, गंडापुर साहिब लीड कनि था पिया। गौर ख़ान साहिब वरी मुलाक़ात कई इमरान ख़ान साहिब सां, 1.5-2 कलाक ॿाहिरि निकिरी बि अची उन्हनि इहो ई चयो, एक्सपेक्टेशन हुई त शायदि कॉल मूड चेंज थिए, पर न, ख़ान साहिब चयो फाइनल कॉल आहे, डायलॉग हलनि था जो उन्हनि जी ख़बर पइजी वेंदी, पर ही फाइनल कॉल आहे ख़ान साहिब जी रिहाई लाइ। जी, ही जेको मंज़र पाण ॾिसूं पिया इस्लामाबाद ऐं भरपासो ऐं सॼो मुल्क जो, ही घणे भाङे एक्सपेक्टेड इहो ई पाण बि इहो ई चयो पिए त पंजाब ऐं सिंध मां त माण्हू निकिरण ई कोन ॾींदा। सो सिंध मां त एतिरा ख़ासि निकिता बि कोन, पर जेके निकिता अपर सिंध हितां ॾाढी वठवठा करे गिरफ़्तारियूं करे हिकिड़े पासे करे छॾियूं। पंजाब सॼो चोक कयो वेठा आहिनि, इवन मुल्तान वारे पासे ताईं रोड्स चोक आहिनि। ऐं को 1200 फैसलाबाद में झले वरिता अथनि, 1200 इस्लाम, माना को कच्छ माण्हू पंजाब मां अरेस्ट बि कया अथनि। सो इहो ई एक्सपेक्टेड हो त पंजाब मां कोन रिस्पॉन्स ईंदो, सिर्फ़ु इहा ई तवक़ा हुई। पाण शो में बि इहा ॻाल्हि कई पई त ॾिसूं त KP मां घणा माण्हू अचनि था, ऐं जेको उते जेको सरहद आहे ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब हुकूमत जी, उते केतिरो अरसो बीहनि था या रेज़िस्ट करे अंदरि वञनि था। सो लॻभॻि उहो ई मंज़र साम्हूं अचे पियो जेको पाण डिस्कस कयो पिए, ऐं उनखे बुशरा साहिबा लीड पिया कनि, अमीन गंडापुर लीड पियो करे, ऐं हुनखे माण्हू ठीकु तादाद में, एतिरो को न आहे पर ठीकु मुनासिबु अंग में माण्हू बि निकितल आहिनि। ऐं जेके फुटेजिस आहिनि, हाणे त ख़बर बि नथी पए कहिड़ो पुराणो आहे कहिड़ो नओं आहे, पर जिन्हनि फुटेजिस जी तस्दीक थी आहे त उन मां लॻे थो त माण्हू त गछ निकिता आहिनि। हाणे कल्ह खां हलनि पिया, ऐं पकोल PTI वारनि जी त हाणे असीं आस्ते आस्ते हलूं पिया, छाकाणि तकड़ सरकार खे हूंदी, असांखे त काई तकड़ न आहे इस्लामाबाद पहुचण जी। हाणे सरकार खे ज़ाहिर तकड़ आहे न, भई ही किसो थी दंग थिए। फ़ी योमिया जेको वज़ीर ख़ज़ाना ॿुधाइनि पिया त अरबे रुपयनि जो रोज़ नुक़सानु पियो थिए। हाणे हीउ जेको अरबे रुपयनि जो नुक़सानु ही काथो ॿुधाइनि पिया, हिन में खोड़ शयूं अञा हुननि शामिलु न कयूं हूंदियूं। मिसाल इंटरनेट बंदि थियण सां ख़ुदि करोड़े रुपयनि जो नुक़सानु थिए पियो, ऐं माण्हुनि खे तकलीफ़ अलॻि आहे, अचु वञु बंदि आहे, सवारियूं, ट्रांसपोर्ट, माण्हुनि जा जेके गुड्स ट्रांसपोर्ट बंदि थियण सां माण्हुनि जी भाॼियूं ऐं जेके एडिबल्स हुजनि थियूं, खाइण पीअण वारी शयूं ज़ियान पियूं थियनि। अरबे रुपया सरकार जो नुक़सानु पियो थिए, अरबे रुपयनि जो आवाम खे नुक़सानु पियो थिए। इस्लामाबाद ठीकु आहे, तव्हां बेलारूस में आयल खे वफ़्त सां मुलाक़ातूं कयो पिया, उहो ठीकु आहे, उहो हिकिड़ी ॿियो जहान हुजे थो, अंदरि जो सेफ ज़ोन आहे, रेड ज़ोन आहे, लेकिन सॼी दुनिया ॾिसे पई त इस्लामाबाद सील थियल आहे। तव्हां भले हज़ारे माण्हू पंजाब मां गिरफ़्तार करे ऐं सॼो पंजाब चोक करे, सील करे, स्कूल बंदि कराए, कॉलेज बंदि कराए, चओ त सही कॉल नाकाम हो गई। माण्हू पंजाब मां न आया, पंजाब मां माण्हू न निकितो। रड़ियूं पिया कनि नून लीग वारा, पंजाब वारा विढ़ंदव त पंजाब कॾहिं बि न आहे। हुनखे छॾियो आहे त ख़बर पइजी वञे हा त केतिरा निकिरनि था, तव्हां पोइ एॾी मारामारी छो कई आहे। अगरि चइजे त सही असां टेररिज़म ऐं हिननि ख़दशनि जे करे लॉक कयो आहे, त उहो जेके दहशतगर्द ईंदा उहो तव्हांजे कंटेनर ते त कोन रुकंदा। ख़ैर, सो जेको मंज़र पाण लॻभॻि एक्सपेक्ट कयो पियो उहो ई वञी बीठो आहे। KP मां माण्हू पहुचनि पिया, ऐं जीअं जीअं हू आस्ते आस्ते सुरंदा अचनि पिया, असीं पिया काहींदा अचूं, मतिलबु अचनि पिया, त इस्लामाबाद जेको नर्व्स असाब आहिनि, मोहसिन नकवी ऐं पुलिस ऐं पेशेंस जी ॻाल्हि आहे ऑब्वियसली, ऐं मथां हू जेको नेक्टा हिकिड़ो थ्रेट ॾिनल आहे त साईं टेररिस्ट बि कुझु करे सघनि था, पंचायत हिकिड़ो टेंशन हूंदो न। हाणे हिन सॼी सूरत हाल सां गॾोगॾु जेका ॻाल्हि हले पई पैरेलल, उहो बि पाण कल्ह डिस्कस कई त टियों ॾींहुं त ज़ाहिर टॉक्स जेके इमरान ख़ान ऐं हुकूमत / इस्टेब्लिशमेंट जंहिंसां बि थियनि पियूं, इक़्तिदारी धुरियुनि सां थियनि पियूं, PTI जी ॻाल्हियूं उहो बि पैरेलल हलनि पियूं, गॾोगॾु हलनि पियूं।
अजाई ॻाल्हियूं मोहसिन नक़वी जूं ॿियनि जूं ॻाल्हियूं न पियूं थियनि। हाणे हर को मञे थो त ॻाल्हियूं थियनि पियूं। ॻाल्हियुनि जो ज़ाहिर नुक़्तो हींअर हाणे उहो बि चिटो थी वियो, छॾियो 26 आइनी तरमीम में छॾियो जेको आहे मैंडेटरी वापसी। फ़िलहालु त ख़ान चए थो मूंखे छॾियो, बाक़ियुनि खे छॾियो न मतिलबु बाक़ी मामलनि खे छॾियूं था, 26 आइनी तरमीम हिन खे पोइ ॾिसंदासीं, फ़िलहालु त मूंखे छॾियो। हाणे खेसि छॾियो त पोइ रहिजी छा वेंदो सरकार जे हथ में? हिकिड़ी ॻाल्हि त पोइ सरकार जे हथ वसि रहिजी छा वेंदो? पोइ हिन ख़ान खे छा मतिलबु, छाकाणि त हिन जी पार्टी तबाह करणु, हिन जी पार्टी खे नेस्तो नाबूद करणु, हिन जी मक़बूलियत खे ख़तमु करण जा त समूरा हरबा हिन जी जेल हूंदे ई ट्राए थी विया। उन सां त कुझु फ़र्क़ु नथो पए, हिन जी मक़बूलियत अञा वधे थी। हाणे जे हिन खे छॾे ॾियनि तो कंसीडमेंट थी वई न बस सिधी त पोइ माना तव्हां कंसीड कयो आहे त कंसीड अगरि तव्हां पोइते हटिया आहियो, सरकार अगरि इख़्तियारियूं पोइते हटंदियूं त पोइ इख़्तियार रहंदो केतिरो अरसो, यानी सरकार हलंदी कीअं? अच्छा ॿी जेका वॾी ॻाल्हि आहे त ॾिसो, जॾहिं हिकिड़ी थींदी आहे त तव्हां माठ मिठ में किथे का डील करे कुझु करे त भई हा अदालतनि में ज़मानत थी छॾियो बुशरा बीबी खे छॾे ॾिनो, ज़मानत थी सही, अदालतनि जो असीं एतिराम कयूं था। हीउ सौ सिधो इहो आहे, उतां रड़ियूं कंदा अचनि पिया त बाबा जेसि ताईं ख़ान खे न छॾाईंदासीं असीं पंहिंजो एहतजाज पोइते न हटंदासीं, वेंदासीं न। हाणे अगरि एॾे वॾे नारनि ऐं एॾे वॾे मुतालबनि जी दरमियान ख़ान खे छा अडियाला जेल जो दर खोले अगरि ॿाहिरि कढनि था सही, पोइ त हुकूमत अगरि 6 महीना हलणी हूंदी त 3 महीना बि कोन हलंदी। सो मखमसा आहे, उर्दू जो लफ़्ज़ आहे न मखमसो, ये मखमसा हो गया जी। ऐं हिन में हिकु ट्रैप में अची विया आहिनि सभु। अगरि ही प्लान ट्रैप आहे, कॾहिं कॾहिं हिन डेडलॉक्स जहिड़ी सिचुएशन ॾे बि जिन्हनि जी बि पोयां रिथाबंदी हूंदी आहे, उहे पाण बि खणी वेंदा आहिनि, जिथे पोइ अची चवंदा आहिनि बाबा ॾिसो हाणे त सिचुएशन हीअ थी वई, हाणे हीअं कयूं था, या हाणे असीं हीअं करे वठूं था या तव्हां हीअं करे वठो। पर अगरि ही रिथियल डेडलॉक न आहे ऐं हालतनि पाण डेडलॉक पैदा करे छॾियो आहे त फिर मखमसा आहे, पोइ केरु पोइते हटे? मिसाल जेको सुरबाट आहिनि मार्केट में जेके ख़बरूं हलनि थियूं त ख़ान खे इहो बि ऑफर कयो त तव्हांखे भला सऊदी अरब नथा वञो, लंडन नथा वञो, भला तव्हां केपी जे जेल में ट्रांसफ़र कयूं था, उतां आस्ते आस्ते करे तव्हां पंहिंजी ज़मानतूं कराए वठिजो, असीं तव्हांखे छॾे ॾींदासीं, असीं ॿिया केसनि में तव्हांखे न गिरफ़्तार कंदासीं। ज़ाहिरी तरह ख़ान चए थो अड़ियो वेठो आहे त न, पहिरीं जेका नंढड़ी ऑफर थी त तव्हांजा पहिरीं 4 माण्हू छॾे ॾियूं था, उन में चवनि था त कल्ह यास्मीन राशिद साहिबा खे हॉस्पिटलाइज़ कयो वियो आहे। हाणे हू त मैरिट ते बि हो किसो, तबियत ठीकु न हुई, शामुद कुरैशी आहे, ईअं 3-4 नाला। पर हाणे ख़ान चए थो अगरि ख़ान चए थो मूंखे छॾियो, त पोइ सुवाल इहो आहे त अगरि तव्हांखे छॾियूं त पोइ सरकार खे बि छॾियूं। ज़ाहिर आहे। अच्छा, तव्हां इंट्रस्टिंग ॻाल्हि ॾिसो त हिन सॼी एक्टिविटी में कल्ह खां वठी तव्हांखे शहबाज शरीफ़ साहिबु प्राइम मिनिस्टर खे त नज़र अचे थो? उहो किथे आहे? तव्हांखे कुझु नज़र आयो साईं कोई इजलास जी सदारत कई हुजे, नहीं छोड़ेंगे फलाण करे? केरु पियो ॻाल्हाए? मोहसिन नक़वी। ऐं तबरक में ईअं थोरो ईअं मसाले जी ज़ाइके जी तब्दीली लाइ तव्हांखे एहसन इक़बाल ऐं तारड़ ॿुधण में ईंदा आहिनि, ख़वाजा आसिफ़ साहब बि किथे किथे हा, तड़के में ज़ाइके जी तब्दीली लाइ। पर इन कमांड केरु माण्हू आहे? मोहसिन नक़वी। मोहसिन नक़वी। मोहसिन नक़वी जो तालुक़ु नवाज़ लीग सां आहे छा? न। मोहसिन नक़वी जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे छा? न। हुनजो तालुक़ु जंहिंसां आहे सो आहे। सो शहबाज शरीफ़ साहिब बि सियासत इहो करे पियो त ओके, तव्हांजो मसइलो आहे, तव्हां पाण हल करे वठो, असीं पोइ हिते वेठा आहियूं, असां तव्हांजे लाइ दुआगू आहियूं। शहबाज शरीफ़ बि गेम पियो करे, हू चए त असीं छो गंदा थियूं, पंजाब हुकूमत जेतिरो थिए पई सो थिए पई। ॾिसो न, जॾहिं पंजाब में झाड़ू फिरे पियो, हज़ारे माण्हू गिरफ़्तार थियनि पिया, त हिननि जे घरनि में नवाज़ लीग लाइ दुआऊं त कोन घुरबियूं, त उहो हुनखे अलॻि डैमेज थिए पियो। पर शहबाज शरीफ़ साहिबु माठ कयो वेठो आहे। सो हीउ जेको पलीजो साहिबु मरू चए माशूमड़ो थियो जेको वेठो आहे, सो सभु को माशूमड़ा थी वेही रहिया आहिनि त भई तव्हांजो मसइलो आहे, तव्हां हल कयो। मोहसिन नक़वी ठीकु आहे, तव्हां वज़ारत दाख़िला हुनखे ॾियारी आहे, हाणे ही पाण हल करे वठे। सो सिचुएशन मखमसो आहे। लेकिन आउं इहो सम्झां थो त अगरि PTI वारनि
ख़ुदा ख़ैर करे बाक़ी फैक्टर्स अल्लाह पनाह पियो रखे, बाक़ी सभु मामला उन ते नथा, उनजी पेशिंगोई केरु नथो करे सघे, उन लाइ दुआ करे सघे थी ख़ैर थिए। ऐं हिते PTI वारा जेको अॼु जो कल्ह खां राति खां वठी जेको सिनारियो आहे, अगरि हीअ 48 खां 72 कलाकनि ताईं हलाए विया, हिन खे मेंटेन करे विया, यस, पोइ सरकार लाइ कुझु करणो ई पइजासीं। जी हा, पोइ हर हाल में काॾे या त हेॾे थियणो पवंदो या त होॾे थियणो पवंदो। ऐं पर पोइ ॻाल्हि इहा ई आहे न त हेॾे थिए या होॾे थिए त ॻाल्हि फासी उते ई थी पई। न त ख़ान साहब लाइ चयो थो वञे त काफ़ी माण्हू चवनि था पिया त ख़ान साहब जेको आहे उहो ॻाल्हाइण लाइ त तयारु आहे, पर उहो चए थो पहिरियां ॿाहिरि कढो। त मसइलो छा आहे, पोइ गवर्नमेंट पाण छो नथी करे सघे, गवर्नमेंट पंहिंजा वफ़द मोकिले सघे, ॻाल्हि खे छो नथी वधाए, किथे इंतज़ारु थिए थो त का अहिड़ी सिचुएशन अची वेहनि, उनखां पोइ बाज़ाब्ता तौर ते कुझु वफ़द हेॾां माण्हू कुझु माण्हू होॾां, ऐं पोइ ईअं शुरू थिए। केरु बाज़ाब्ता तौर ते छा मतिलबु अगरि जे हे अची वेही रहिया त पोइ छा इंतज़ारु थिए थो त हीअ अची वेहनि, त उनखां पोइ धरणो लॻे? हा, न इस्लामाबाद में निकिरणु ॾींदा, इस्लामाबाद में निकिरणु ॾींदा, पर ॿाहिरि ई चए पोइ हुते ज़ाहिर मोटरवे बि अगरि बंदि थी वियो त माना मसइलो क्रिएट थी वेंदो। त अगरि उहे वेही रहिया अची फॉर 12 आवर्स 13 आवर्स, त पोइ त टीम्स ठाहिणियूं पवंदियूं न हिननि खे बि उन्हनि खे बि नेगोशिएशन्स लाइ। पर ॾिसो इहो को लोकल DC ऐं SP जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो कोन पियो थिए जेके उते मुज़ाकरात सां मसइलो हल कबो, न ही फैज़ाबाद एक्सचेंज वारो धरणो आहे, उहो मामलात ॿिया हुजनि था। हिते डिसीशन मेकर आहे जेल जे अंदरि वेठल माण्हू, उन सां त अॼु मिली आया, उन सां त अॼु मिली आया आहिनि। हाणे लेकिन वफ़्त जेके ठहंदा उहो मुंहिंजी नज़र में बाज़ाब्ता न थींदा, साम्हूं न थींदा, उहो ही जेके साम्हूं ॻाल्हियूं थींदियूं इहे बेमाना आहिनि। असल ॻाल्हियूं जेके थींदियूं थी रहियूं हूंदियूं हींअर अॼु बि हींअर बि उहे साम्हूं न ईंदियूं। हाणे उन में ख़ान साहब ॾिसो, ही जेके माण्हू चवनि था त भई इमरान ख़ान जी गारंटी केरु ॾींदो, त ख़ान जे ज़हन में बि यकीनन इहो हूंदो त ॿी धुर जी गारंटी केरु ॾींदो। एग्ज़ैक्टली सो लैक ऑफ ट्रस्ट आहे न, ट्रस्ट डेफिसिट जो बि त इशू आहे न। त इन सिचुएशन में मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ान खे अगरि ही KP वारी ऑफर थिए पई त आई थिंक के ही पॉलिटिक्स में एतिरो रिजिड न थियणु खपे। हाणे मुफ़्त मशवरा आहे, बाक़ी त ज़ाहिर कहिड़ो असांखे जेल में हिते ॿुधंदो हूंदो, हुनखे अगरि ही ऑफर अथसि जेको मार्केट में ख़बरूं हलनि थियूं त हुनखे एक्सेप्ट करणु खपे। फर्स्ट फेज़ में हू न चाहींदो त हुनखे KP जो लीडर कयो वञे। एग्ज़ैक्टली, जॾहिं की अॼु हुनजी मिसिस बुशरा बीबी साहिबा जेके आहिनि, हुन उते तकरीर में चयो त मैं जानती हूँ पख्तून कौम एक बहादुर कौम है। पख्तून कौम ही पख्तून कार्ड किथां बि कढे मोहतरमा, जेतिरो इल्ज़ाम हू हणनि पिया त ही पख्तून, लेकिन ॾिसो ॻाल्हि त उहा ई आहे न, भले बुशरा साहिबा चए न चए, मूं बि तव्हांखे इहा ॻाल्हि चई पई त जॾहिं KP चढ़त कंदो इस्लामाबाद में त हू हुनजो हिकिड़ो ॿियो डायनेमिक्स आहिनि, हुनजा हिकिड़ा ॿिया रुख आहिनि, ॿिया पहलू ऐं ज़ाविया आहिनि, त उहो बि त इस्लामाबाद में इक़्तिदारी हल्कनि खे परेशान कंदो न, कंदी न इहा ॻाल्हि। ख़ासि तरह हुते जेको पाराचनार में बि हींअर थिए पियो, हाणे उहो जेको बि मामिलो आहे। सो मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त ॻाल्हियूं जेको तव्हां चयो पिया त वफ़्त इहे ज़ाहिरी वफ़्त ॿिया हूंदा आहिनि, असल जेके ॻाल्हियूं हूंदियूं किथे ॿिए हंधि थी रहियूं हूंदियूं, ऐं हिन में किथे न किथे जॾहिं इहा ॻाल्हियूं अगरि आख़िर में ॻाल्हि हिते बीहंदी न यासिर, अगरि त या तव्हांजी ज़मानत केरु ॾिए, असांजी ज़मानत केरु ॾिए, त पोइ ज़ामिननि ते बि इतफ़ाक़ राय थी वेंदो आहे। जी हा, जी हा, जी हा। पहिरीं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थिए त हू ठहण लाइ ॿई धुरियूं तयारु आहिनि। अगरि ठहण लाइ ॿई धुरियूं तयारु थी वेंदियूं त पोइ ज़ामिन में मिली पवंदा। अच्छा, पोइ हिन जो छा सम्झिजे त छा सूरत हाल इन ॻाल्हि ते फाथल आहे त टर्म्स जेके आहिनि उहे ख़ान साहब खे फेवर था कनि? अगरि हिन वक़्तु ज़ाहिरी तरह अगरि धरणे जे दौरान ख़ान खे छॾे ॾियनि था त पोइ त चइबो त ख़ान पंहिंजे पाण खे छॾाए वरितो। यस, ऐं हिकिड़ो वॾो हिकिड़ो जेको परसेप्शन ऐं तस्वुरु ठहंदो ऐं जेको एतिरो ग़लति बि न हूंदो त भई ख़ान खे त प्रेशर में छॾे ॾिनो। इन खां वॾी डिफीट बि सरकार जी, ऐं सरकार लाइ इहो पंहिंजी शिकस्त तस्लीम करणु तमामु घणी ॾुखी आहे। मूंखे तमामु घणी हैरानगी थींदी त धरणे जे नतीजे में अगरि ख़ान खे छॾे ॾिनो। छो अॼु त तयारी त सरकार जी न आहे, सरकार जी तयारी त फुल आहे, त हिननि खे माना जेको आहे उहो बिल्डिंग पूरी CIA जी बिल्डिंग जेका आहे उहा सभु जेल ठाहे छॾी आहे इस्लामाबाद में पिंडी में, त जेके आया उन्हनि खे बसि उॾे ई रखिबो। न अचण ई कोन्हे, छेड़ो
ऐं मूंखे त डपु इहो आहे त उते जेको इस्लामाबाद में घेरण दौरान उहो त जहिड़ो थियणु हा वॾो इहो उहो छा थींदो, मतिलबु उते को ख़ुदा न ख़ास्ता यानी इस्लामाबाद जे पारां रेंजर्स आहे, पुलिस आहे, ॿियूं आहिनि, हितां KP आहे, फौज बि आहे। अच्छा त हाणे उते अगरि ख़ुदा न ख़ास्ता फायर खुली वियो, ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु थी पियो, वरी हुनजा पंहिंजा असरात आहिनि। नून लीग त चवे थी त 9 मई पार्ट 2 करण था वञनि। ॾिसो 9 मई जेको हो उन लाइ इल्ज़ाम आहे त हू मिलिट्री इंस्टॉलेशंस ते हमला हुआ, GHQ ते, कोर कमांडर हुआ, उहो हिकिड़ो अलॻि सिनेरियो। हीअ त इस्लामाबाद D चौक ते वञनि था, D चौक ते सिविलियन इदारो आहे, त सिविलियन एरिया आहे। बज़ाहिर त हाणे ऐं गटापर साहिबु एतिरी त शिदत आहे न माण्हुनि जे अंदरि त हिन वक़्तु जेके माण्हू निकिता आहिनि त जेके वीडियोज़ रहंदा, भले PTI चए त भई इहा पुराणी वीडियो आहे, PTI चए थी पुराणी वीडियो आहे, पर एतिरी शिदत अवाम में आहे जो गंडापुर साहिब खे जेको आहे उहो वॉशरूम तक नथा वञनि ॾियनि, मतां जेको आहे उहो हेॾे होॾे निकिरी वञे। हा, गंडापुर से पोइ भेरे पतली गली से निकल गए थे त हाणे माण्हू कारकुन नथा चवनि, चए विज़ू तो करने दो छा चए। हा जी हा, ॾिसो KP जे माण्हुनि में त मोमेंटम त ऑब्वियस आहे न, ऐं पंजाब में बि हूंदो। ज़ाहिर आहे। हीअ ईअं थोरी आहे यासिर ज़ाहिर आहे। त जिथां माण्हू जेको अगरि रोड ते नज़र न आयो फॉर एनी रीज़न Yes, exactly. सपोर्ट न आहे। जी हा, जी हा, पंजाब जी तारीख़ रही आहे, हुननि जो एतिरो मक़बूल लीडर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंजाब में सिंध खां वधीक मक़बूल हो। एग्ज़ैक्टली। पोइ हुन शहीद थियो त पंजाब जा माण्हू निकिता छा रोड न न न निकिता न, जी हा, पंजाब जी रिवायत न आहे। बाक़ी उहे सपोर्ट जो जॾहिं मामिलो अचे थो त पोइ पंजाब में, अच्छा पोइ पंजाब जी ॿी ॻाल्हि जेका थी आहे, स्पेशली सेंट्रल पंजाब सॼो अर्बनाइज़ थियल आहे। हुन में हू जेके हिकिड़े जेको साउथ ऑफ पंजाब में वरी बि भोतार आहिनि, सरदार आहिनि, जागीरदार आहिनि, ही आहिनि, हू आहिनि, कंहिं हद ताईं। सेंट्रल पंजाब में त छाजो जागीरदार कोई न, जी हा, तक़रीबन सॼी अर्बनाइज़ेशन थियल आहे न। तक़रीबन अर्बनाइज़ेशन थियल आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सेंट्रल पंजाब में तव्हांजी सॼी जेका इस्टेब्लिशमेंट, मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी अक्सरियत जो अबाणा ॻोठ जेके आहिनि हू सेंट्रल पंजाब आहे। जी हा, जी हा, जी हा, जी हा। कॉलर नज़र इम्तियाज़ सुमरो हैदराबाद मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम, अली काज़ी साहब जमी। वालेकुम सलाम। सर साईं खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त जेकर ही इमरान खान इहा रवायत पैदा करे थो त एहतिजाज करे मूंखे जेल मां छॾायो, त सुभाणे पाण खे बि वज़ीर आज़म थियणो अथसि, पाण में बि हिते अचिणो अथसि, इख़्तियार हलाइणो अथसि, सुभाणे ॿिया बि सियासतदान मुल्क सूबा ईअं कंदा, पोइ हीअ त माना जंग थो करणु चाहिनि। भुट्टे साहब खां वठी सभिनी सियासतदाननि कोर्ट जे थ्रू पंहिंजी माना ज़रिए पाण खे आज़ादु करायो, पोइ हीअ बि ईअं नथो करे सघे या पाण या धमकी ॾींदसि मारण जी, त तोखे मारींदासीं। ठीकु साईं। इख़्तियार साहिब, भुट्टे साहिब खे त ख़ैर कोर्ट कोन छॾियो साईं, तव्हां थोरो इख़्तियार साहिब थोरो हिस्ट्री हुन शहीद खे त पोइ कोर्ट टंगे छॾियो, मतिलबु फाई ॾेई छॾी, त अदालतनि मां त इंसाफ़ न मिलियो हो। ॿी ॻाल्हि हिते इहा आहे त आउं तव्हां सां रिवायतनि जी ॻाल्हि ते पोइ था अचूं, पर स्पेसिफिकली इमरान ख़ान हिन सॼी सिचुएशन में त सही आउं इहो सम्झां थो त अगरि कंहिंखे बि इमरान ख़ान जे दौर में अगरि ॿधो वञे ऐं हुन सां मतिलबु ईअं हिकिड़ी सही सिधी सियासी विक्टिमाइज़ेशन थी रही हुजे त छो न निकिरणु खपे माण्हुनि खे? पोइ भला जमहूरियत छा आहे? असां वटि यानी कोर्ट इहो त सुब्रो साहब सोलो कमु आहे न, अदालतों से रुजू करे। अच्छा बाबा, अदालतों से रुजू करे त कितने केसों में करे? अदालतुनि जो निज़ाम 100-150 केस, 200 केस त अथसि, इहे ख़तम बि थी वेंदा, वरी 200 केस थियण में केतिरी देरि थी त पोइ छा मतिलबु पोइ हिकिड़ा नेवर एंडिंग गेम आहे। त इहो छा असां वटि छा को केस मैरिट ते ठहियल आहिनि छा? ऐं सिर्फ़ु इमरान जी ॻाल्हि नथो कयां, अगरि इमरान जे दौर में ॿियनि सभु विक्टिमाइज़ेशन थी त छा बसि चइजे त अदालतनि सां रुजू कयो? अदालतूं फ़ैसिलो ॾियनि थियूं त वरी पोइ अच्छा, अदालतनि पोइ भेरे त हिनखे बेल ॾिनी न, जी हा, पोइ न वरी वरी ॿिए केस में गिरफ़्तारी छो करे छॾी? ऐं अदालतनि में असां वटि हाणे उहो सॼो तव्हां भुट्टे साहिब जो मिसाल ॾिनो, उहो ई तव्हां टेक्निकली सही न ॾिनो न सर। सो हिन वक़्तु वरी असांजी अदालतुनि जी बि जेका 26 अमेंडमेंट आहे इहो सॼो कुझु थी हा, चुको उहो ख़ैर अलाए, लेकिन ख़ुदि साईं जेको सुब्रो साहिबु चयो त हीअ रिवायत पइजी वेंदी। ऐं चाहियां थो त ॾिसो, रिवायतूं ख़ान बि ग़लति विधियूं, रिवायतूं ख़ान खां अॻु बि ग़लति पियल हुयूं,
रिवायतूं अॼु बि ग़लति पियूं पवनि। सो कॾहिं इन ते फुल स्टॉप ईंदो, कॾहिं इन जो अंत ईंदो, इन जी त पेशन गोई केरु नथो करे सघे। पर सिर्फ़ु इन ख़दशे तहत कि साईं हीअ को रिवायत विझिजे पई। ॾिसो मां ख़ान जी को हिन में रिलीज़ जी को अहिड़ी हू ॻाल्हि न पियो कयां, पाण बि ॼाणी, लेकिन लॉजिकली ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू खे चवंदा न 200 केस आहिनि, तूं अदालतनि में वञी आई, 200 जॾहिं ख़तमु थी वेंदा चवंदा हीअ 150 ॿिया थिए, माना ईंदड़ 15-20 साल 25 साल हू ज़मानतूं कराईंदो रहे। पोइ असां वटि जीअं हेठे कोर्टनि में जीअं इन्फ्लुएंस थींदो आहे मामला, त पाण साईं रुको पंहिंजी आज़ादी जी ॻाल्हि पियो करे भई, छो न करे, व्हाट्स रॉन्ग? अगरि नवाज़ शरीफ़ के ग़लति केस में उनजे मां त चवां थो त उनजे पुट जे का पघार न वरितई, उन ते उनखे अगरि प्राइम मिनिस्टर त हटायूं त चइनि साईं हाणे त अदालती फ़ैसिलो अची भई, अदालती फ़ैसिला ग़लति बि ईंदा आहिनि। उनते अलाए कहिड़े कहिड़े केसिस में नवाज़ शरीफ़ खे अरेस्ट करे वेठा, त छा सही हो? छा उहो बि ग़लति हो? मोहतरमा शहीद हे सभु जेके पीपल्स पार्टी वारनि जेको एतिरो तकलीफ़ूं सठियूं, छा सही हुयूं? छा सही त न हो, न हू सही हो, न ही सही आहे। अच्छा, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त प्रेसिडेंट हुननि त ठाहियो इमरान ख़ान साहब, पर हिन में प्रेसिडेंट त तमामु बुरा ठहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला रिजेक्ट थिया आहिनि हिन गवर्नमेंट जे प्रेसिडेंट्स में। त हा, पोइ अदालतनि जा फ़ैसिला साईं अॼुकल्ह त न मञण जो रिवायत बि त हिन ई सरकार ठाही आहे। न मञींदा त सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला नथा मञनि, त पोइ अक्सर असांजे दोस्त चवंदा कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई, सुप्रीम कोर्ट सही फ़ैसिलो न कयो आहे। अच्छा भई, अगरि फ़ैसिलो हुकूमत कंदी त फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे, त पोइ अदालतूं बंदि करे छॾियो। हाई कोर्ट जे ख़िलाफ़ MPOs ऑर्डर पिया इशू थियनि, हाई कोर्ट वारा फ़ैसिला था ॾियनि, होॾां MPO ऑर्डर जे तहत हमरा जेको आहे DC जेको आहे हाई कोर्ट खां मथां अची वञे, गिरफ़्तार थी पवने हमरा। अच्छा, हालात ज़ाहिर आहे बाक़ी जॻहियुनि ते त माना हिकिड़ो टेररिज़म जे हवाले सां ख़्यालु आहे, ख़राबु आहिनि से आहिनि। हिकिड़ी ॿी तनक़ीद PTI जी गवर्नमेंट ते थिए थी पई KP में, त जेको पाराचनार में हिन वक़्तु छा 2-3 ॾींहंनि खां एपिसोड हले थो पियो, 111 खां माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि, कोई 80-90 माण्हू डेथ थी वई आहे। त PTI जे मथां तनक़ीद आहे त हू के ॿिए तकर बिज़ी लॻा पिया आहिनि, होॾे बाहि लॻी पई आहे। सही, बिल्कुलु तनक़ीद सही बि आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही जेको रिथियल हिननि जो मार्च आहे, इहो को हिन वाक़े खां पोइ न ऐलान कयो आहे, उन्हनि जो पहिरीं ऐलान थियल हो। ऐं गवर्नमेंट ही जेको इशू आहे लॉ एंड ऑर्डर जो, हुते जेका सेक्टेरियन किलिंग थिए पई, उहा हैंडल करणु एडमिनिस्ट्रेशन जो कमु आहे। आई एम श्योर चीफ मिनिस्टर हिकिड़े वक़्त में 8 कम बि करे सघे थो। गंडापुर मुंहिंजी क्लिप ॾिठी हुई, गंडापुर जेका टोल जेके ब्लॉकेड्स हूंदा आहिनि, पाण हथनि सां हटाए पियो, अॻियां वञी पोइ गाॾियुनि खे इशारा पियो करे हलो हलो हलो। त हिकिड़े वक़्त में इहो कमु बि कंदो हूंदो त DC जेको पाराचनार ऐं SP हूंदा, DIG हूंदा, उन्हनि सां बि राब्ते में हूंदो। त कल्ह ताईं त ख़बरूं आयूं, अॼु सुबुह जो पढ़ियूं त सीज़ फायर थियो आहे, पोइ अञा बि हल्को फुल्को जारी आहे। लेकिन चीफ मिनिस्टर कैन मल्टीटास्किंग त करे सघे थो। कॉलर आमिर अली कराची हुआ। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? Thank you, Yasir Saab. I just wanted to add on, there are a number of things on which I would like to talk about, but I don't know how much time you are going to allow me. But Qadi Saab, जिन narrative में arguments में अक्सर असां ॿुधंदा रहूं था त भई जेके आवाम जा मसला आहिनि या आवाम जे ट्रबल्स मां गुज़रे पियो थो, त इन जो फाइनल ऐं ओनली सोल्यूशन इज़ दैट देयर शुड बी अ गुड गवर्नेंस। माण्हुनि खे उहो शऊर या उहा ताक़त एक्सप्रेस करणु घुरिजे जो दे कैन वोट आउट ऑल दोज़ इनएफिशिएंट रिजीम्स आर गवर्नमेंट्स। हाणे जेको मॉडल साईं जन ॿुधाइनि था त भई आफ्टर ऑल डेमोक्रेसी इज़ वर्स्ट टू वर्स्ट डेमोक्रेसी इज़ बेटर देन वन मैन रूल। with much disappointment, काफ़ी हिम्मत करे I say that इहो मॉडल एटलीस्ट इन सब कॉन्टिनेंट या असांजे माहौल में डेमोक्रेटिक माहौल तव्हां छा बि चओ त बुरी खां बुरी जमहूरियत बहितर आहे, उहो को ख़ासि इनकरेज करण वारो मॉडल त कोन थो नज़र अचे। तव्हां गल्फ कंट्रीज़ खे ॾिसो, दे सिलेक्ट अ ग्रुप ऑफ इंडिविजुअल्स एज अ काउंसिल फॉर मिनिस्टर्स एंड उते तव्हां गवर्नेंस ॾिसो, लाइफ स्टाइल ॾिसो, माण्हुनि जो मयारी ज़िंदगी हाउ इट इज़ इम्प्रूविंग। त असां वटि डेमोक्रेसी जो राग त कई सालनि खां हले वेठो, पर लुक एट द कंडीशन सिंस 1988 टिल नाउ कॉमन सिटीज़न्स आर कीप सफरिंग। हाणे त हालत इहा आहे जो अवां पंहिंजे मासूम ॿारनि जी ज़िंदगी जे ख़ातिर मजबूर आहियो त यू हैव टू लीव दिस कंट्री या माइग्रेट कयो या जेको कुझु मिल्कियत आहे विकिणी करे तव्हां भॼी करे जान छॾायो। त उन में इन तरह जो तव्हां जहिड़ा
intellectuals भी हो चवन the way we have to believe in this democracy model and governance. So there is a situation of a much disappointment, pessimistic view. Maybe you may not agree with me, but halat तो यही है. Why not we look for some sincere individuals? They might not be democratically elected, but at least they bring some relief to the common citizen. So खुदारा इनजे बारे में अगर anything you can do or you can project, then please talk about that. Thank you very much. अच्छा सही आमिर साहब ॻाल्हि इहा आहे त ख़राब जमहूरियत बिन मिलियन डिक्टेटर खां हिकिड़े चङे डिक्टेटरशिप खां बहितर हुजे थी, इहे सभु आहिनि, बिल्कुलु ॻाल्हि आहे. तव्हां अच्छा ऐं तव्हांजी ॻाल्हि वठां थो, ऐं पंहिंजी तरफ़ां नथो ॻाल्हायां. तव्हां चयो त असांजे सब कॉन्टिनेंट में इहा ॻाल्हि लागू नथी थिए त भई ख़राब जमहूरियत आमरियत खां बहितर हुजे थी. चलो हिकिड़े सेकेंड लाइ फॉर आर्ग्यूमेंट से मां तव्हांजी ॻाल्हि सां एग्री करे वञा थो. हाणे पाण ईअं त हाणे इहो त असीं तॾहिं चऊं न आमिर साहब जॾहिं असां वटि आमरियतूं ट्राए नथियूं हुजनि सब कॉन्टिनेंट में. असां वटि पंहिंजे मुल्क में छा आमिर न रहिया? पहिरीं गवर्नर जनरल जी सूरत में ग़ुलाम मोहम्मद खां वठी जेको आहे हेठि ताईं, पोइ अयूब ख़ान, पोइ माशाल्लाह डिक्टेटर्स आहिनि. पहिरीं सिविलियन हुआ, छाकाणि क़ाइद आज़म खे एतिरो टाइम ई न मिलियो. त हाणे सुवालु इहो आहे त आमरियतूं जेके रहियूं, छा पाकिस्तान गुले गुलज़ार हो, या छा तव्हां हिन ख़्याल खे रद्द कंदो त हीउ जेको सिविलियन दौर में बि कई अज़ाब जेके आहिनि, इन जो ॿिज जेको आहे उहो मार्शल आर्ट्स में पोखियो वियो. त वी हैव ट्राइड एंड टेस्टेड बोथ. ओके फॉर अ मिनट ऐं तव्हां सां एग्री करे वञा त ठीकु आहे. डिक्टेटरशिप व्हेन यू से कि न सही असां ते ही ख़राब जमहूरियत बि मसइले जो हल न आहे त पोइ छा डिक्टेट, यानी इन मां अज़्यूम आउं इहो कयां थो त आमिर साहब चवणु चाहिनि था त डिक्टेटरशिप बहितर आहे. डिक्टेटरशिप छा असां मज़ा न वरिता आहिनि डिक्टेटरशिप जा? साईं मिसाल डिक्टेटरशिप जे हक़ में ॾियनि था ही गल्फ कंट्रीज़. साईं छो सॼो यूरोप नथा मिसाल ॾियनि? अमेरिका ऐं चलो त वॾा मुल्क, नंढा नंढा यूरोपियन मुल्कनि जा मिसाल छो नथा ॾियनि? असांखे छो गल्फ वारे पासे खयो पियो वञे? ॿी ॻाल्हि, गल्फ में अगरि तेल जेतिरो पैसो आहे, ॿियो फैक्टर. टियों फैक्टर आबादियूं छा आहिनि साईं? जी हा, यानी तव्हांजे 1.5 शहर जेतिरा आबादी जा मुल्क आहिनि, उहे नेशनैलिटी ॾियनि नथा, नेशनलिटी नथा ॾियनि. उते ॿिया जेके वञनि था, जेको तव्हां बार बार चओ पिया त साईं लॾे वञिजे, त उते तव्हां वेंदो बि सर हिननि गल्फ मुल्कनि में. हा यूरोप वोरोप में तव्हांखे सिटीज़नशिप मिली वञे त ॿी ॻाल्हि आहे, मिली वेंदी. कैनेडा अमेरिका हिते हुते ऑस्ट्रेलिया हिते कोन थी मिले. सो हीअ जेके डिक्टेटरशिप्स आहिनि, जेको तव्हां गल्फ स्टेट्स जी ॻाल्हि पिया कयो, ही आबादियूं घणियूं आहिनि ओरिजिनल माण्हुनि जूं, फैमिलीज़ इन टोटल बस पंहिंजा पाण में पैसो त जाम. ऐं तव्हां हुते इन्हनि जिन्हनि मुल्कनि जो साईं ज़िक्र पियो करे, उते गवर्नेंस त ॾिसो न सर. गवर्नेंस त पोइ बि की फैक्टर त गवर्नेंस ई रहियो न. त असां वटि असां 28 करोड़ आबादी जो मुल्क कयूं सर, ऐं असांजा एम्बिशन्स आहिनि, हिन खे न छॾींदासीं, हुनखे हीअं करे छॾींदासीं, हिन खे हीअं कंदासीं. ॿी ॻाल्हि हू अरब्स आहिनि, बिल्कुलु नेशनैलिटी नेशनलिटी आहे, हिकिड़ी हुननि जी कल्चर आहे. हीअ हिकिड़ी डाइवर्स हिकिड़ी सोसाइटी में असीं रहूं था. फेडरेशन आहे प्रॉपर. ज़मीन आसमान जा फ़र्क़ु आहिनि. आमिर साहब, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट्स एंड विथ ऑल हम्बलनेस आई कैन रिक्वेस्ट के अच्छा पोइ ॿी ॻाल्हि त असां न मज़ो वरितो हुजे डिक्टेटरशिप्स जो, त पोइ बि चऊं त हा यार इहो बि भला ट्राए करे ॾिसूं. ज़ियाउल वारो दौरु असां कोन ॾिठो, मुशर्रफ वारो दौरु असां कोन ॾिठो, पर हाणे उहो बि ट्राए करे वरिता आहे. सो डेमोक्रेसी इन इट सेल्फ doesn't only mean civilian rule. It means rule of the people, will of the people. त असां वटि डेमोक्रेसी न आहे. इनखे हर भरू इनखे ई पाण डेमोक्रेसी, हा सिविलियन फेसिस खे असीं चऊं त ही डेमोक्रेसी अची वई आहे.
ये डेमोक्रेसी ना है, लेकिन सिर्फ आसरो इहो हुजे थो त अगरि इहो प्रोसेस हलंदो रहे त मे बी यस ईयर्स टू कम असीं कॾहिं हिते जमहूरियत जो ऐं जमहूरियत जो फल समर जेको आहे उहो ज़ाहिर पोइ ई मिलंदो जॾहिं जमहूरियत ईंदी, हींअर आहे कोन। कॉलर सां अतर सुमरो लाड़काना जी सुमो साहब छा चवणु चाहींदा? हेलो जी साईं। साईं सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे काज़ी साहब खां त इमरान खान जे मसइले ते सरकार खे पंजाब खे लॻल आहे, पर सिंध जे अंदरि जेको आहे पाणीअ जो एॾो वॾो बहिरान ऐं एॾो वॾो मसइलो आहे जो चोलिस्तान खे आबाद करण जे लाइ सिंध खे बंजर कयो पियो वञे। छा जेको इन्हनि हुकुमराननि खे, इन्हनि हुकुमराननि जे हितां वारनि हुकुमराननि खे इहा कल नथी पवे त इहा सिंध जो जेको पाणी आहे उन ते धाड़ो लॻे थो ऐं उन धाड़े जे लाइ हे मखसूस जेके क़ौम परस्त आहिनि उहे त कनि था, पर हिननि जी का जूअ बि नथी चुरे। साईं जन खे गुज़ारिश आहे हिन ते ॻाल्हाईंदा आहिनि। जी साईं। हा साईं, न ईअं न आहे त जूं नथी सुरे सुब्रो साहिबु, छाकाणि त बयान त इहे अचनि था त पाणी जो फुड़ो बि चोरी न करणु ॾींदासीं, कैनाल न ठाहिणु ॾींदासीं, हीअ कंदासीं हू कंदासीं, पर अञा ताईं अमली तरह को हुन ॾस न पियो थिए। तमामु हिकिड़ो संजीदा ऐं तमामु हसास मौज़ू आहे इहे जेके कैनाल्स ठाहिया पिया वञनि या रिथिया पिया वञनि। अगरि इहे ठहिया त पोइ सिंध लाइ पाणी मतिलबु वाक़ई में हीअ कालाबाग डैम खां वधीक भयानक हिकिड़ा कैनाल्स आहिनि। करणु सभिनी खे खपे सुब्रो साहिबु, छाकाणि त जिन्हनि खे लॾे न वञिणो आहे मुल्क मां उन्हनि खे त परेशान थियणु खपे ऐं अक्सरियत खे लॾे न वञिणो आहे मुल्क। साईं इमरान खान लाइ चवनि था पिया त इमरान खान के बक़ाया लॻल आहे हिते कैनाल ठहनि था पिया, इहो त इमरान खान जे बक़ाया लॻल आहे हुनखे त पंजाब कीअं पंजाब मां हुकूमत वठणी आहे, पर हिते कैनाल ठहनि था इमरान खान साहिब खे ख़बर न आहे। त मां ई माना इमरान जेल में वेही छा कंदो न? ऐं नथो ॾिसो, इमरान हुजे अलिफ हुजे बे हुजे, भई इमरान जे दौर में अगरि ही कैनाल्स इनिशिएट थियनि त पाण ईअं ई छॾो, छाकाणि त हिते को फ़र्द या पार्टी या धुर जो त सुवाल न आहे। तॾहिं आउं चाहियां थो त सिंध में चाहे कॉम्प्रस्ट हुजनि, पीपल्स पार्टी हुजनि, लेफ्टिस्ट हुजनि, राइटिस्ट हुजनि, सिंध वासियुनि खे त हिन में हिकु आवाज़ थी कलेक्टिव हिन ते पंहिंजी रेज़िस्टेंस ॾियणु खपे न। अॼु सभु सिंध हाई कोर्ट में कॉन्स्टिट्यूशनल बेंच ठही हुई, मुबारक हुजे। 9 जज शामिल कया विया आहिनि, जस्टिस के आगा खे जेको सरपाई ॾिनी हुई आहे। बाक़ी सुप्रीम जेका जुडिशियल कमीशन हुई जंहिंमें वोटिंग थियणी हुई, कॉलर वठी वठो अचो अथव मीर एजाज़ टालपुर टंडो ॾियांव न। जी टालपुर साहिबु छा चवणु चाहींदा? कैसा बि तारीख़ जे शागिर्द जी हैसियत सां ॾिसां पियो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो बि अहमियत जे दौर जी पैदावार हो, अयूब खान जी कैबिनेट में रहियो, सिकंदर मिर्ज़ा जी कैबिनेट में रहियो, पोइ साॻियो उहो एस्टेब्लिशमेंट सां विढ़ियो ऐं उनखे हुनखे सज़ा मिली ऐं माण्हू कोन निकितो। जिन माण्हुनि लाइ उन लीड करणु चाहींदे उहो माण्हू कोन निकितो, जीअं आवाम ज़िक्र कयो पंजाब जो माण्हू या सिंध जो माण्हू एतिरो ख़ासि कोन निकितो। ईअं ई पंहिंजो नवाज़ शरीफ़ बि ज़ियाउल हक़ जी पैदावार हो, पर हुन सां विढ़ियो तॾहिं निकितो न, माना गवर्नमेंट में जाम मार्शलाऊं लॻियूं, पर पोइ वरी बि कदम बढ़ायो नवाज़ शरीफ़, कदम वधाई, पोयां माण्हू कोन निकितो। हींअर आउं चवां हीअ बि उन ई फेज़ मां पियो गुज़रे इमरान खान, हिनखे बि ISI आंदो, गेम आंदो, पाण सॼी स्टोरी हलण जी सॼी सिलेक्शन जी ख़बर आहे, पर हाणे विढ़ी पियो तॾहिं से क़बूल कोन पियो एस्टेब्लिशमेंट खे। पर हाणे हिन जे बि स्टेमिना जो सुवालु आहे न, हाणे हीअ सर्वाइव करे थो, विढ़ी पंहिंजो निध करे थो या पोइ हीअ डील करे थो। हाणे इहो माण्हू त हींअर बि कोन पियो निकिरे, एतिरो कोन पियो निकिरे जेतिरी तवका पंजाब मां या सिंध मां आहे, त पोइ हीअ डील थो करे त सम्झो जमहूरियत हाराए वई न, पोइ त वरी उहो ई साॻियो सिस्टम हलंदो। असीं सभु दुआगू आहियूं त जेको आहे सो ही कंहिं हिकिड़े पासे थिए, हिन जी जेको आहे सो कामयाबी थिए इमरान खान जी या जमहूरियत जी कामयाबी थिए, ऐं जेके ॿियूं धुरियूं आहिनि उहे हटनि पोइ ते उहो स्पेस ॾियनि जमहूरी कुवतनि खे। त उन लाइ तव्हांजी राय छा आहे? महिरबानी। ॿी सभु सही चयो तव्हां, जेको हिस्ट्री में थियो। अगरि पाण पॉपुलर लीडर्स जी ॻाल्हि कयूं त पॉपुलर लीडर्स में जेके बि उभरिया, ZAB शहीद बि, नवाज़ शरीफ़ बि, इमरान खान बि, इहे टई जेके आहिनि इस्टेब्लिशमेंट जे दौर मां निकिता ऐं पोइ ही रिबेलियस थिया, उन ई इस्टेब्लिशमेंट सां विढ़िया। भुट्टो साहिब बि विढ़ियो, पोइ हुनखे त शहीद करे छॾियो, नवाज़ शरीफ़ विढ़ियो त पोइ हुनखे, ऐं टिनी मौक़नि ते पंजाब न निकितो। साईं चवनि था सिंध भुट्टे साहिब लाइ न निकितो, ऐं इतफ़ाक़ थो कयां त जॾहिं हुनखे फाई मिली त उहो निकितो, पर 83 में वरी बि
सिंध जेको आहे उहो पंहिंजो हिसाबु कयो, पंजाब पोइ बि न निकितो। पंजाब जो टेम्परामेंट ई न आहे, ही हिकिड़ी दिलचस्प वरी अलॻि बहस आहे। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त इमरान बि उहो ई थियो, त उन्हनि ई ठाहियो, पोइ उन्हनि सां ई अटकी पियो। इहो सॼी दुनिया में थींदो आहे, जेको ठाहींदो आहे उनखे आख़िर में फ्रिकनस्टीन वांगुरु आख़िर में उहो उनखे ई चिमड़ी पवंदा आहिनि। लेकिन हिन में सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे मीर साहब, सिर्फ़ु एतिरो फ़र्क़ु आहे त हिन जी बेस जेका हुई सिर्फ़ु पंजाब न हुई, भुट्टो साहिब जी बि सिर्फ़ु बेस पंजाब न हुई, लेकिन हिन वटि केपी जेको आहे हिकिड़ो कार्ड अची वियो आहे। ॿियो इंटरनेशनल सूरत हाल बि वरी इंटरनेशनल सूरत हाल बि इतफ़ाक़ सां भुट्टो साहिब जे हक़ में न हुई, जेको अमेरिका वग़ैरह ऐं नवाज़ शरीफ़ सां बि मुशर्रफ हू 9/11 थियो त डार्लिंग थियो। तंहिंजे करे पर हींअर हिन जे हक़ में ही ॿ फैक्टर्स आहिनि जेके माज़ी खां थोरो फ़र्क़ु कनि था इमरान खे जी पोज़ीशन खे। तव्हां चयो डील, मूंखे ॾिसो लफ़्ज़ डील छा आहे। व्हेन वी से कि यार हिकिड़ी कारोबारी डील कयूं पिया, is deal a bad word? Is a negative word? What do we mean by deal? मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदियूं आहिनि, आख़िर में दे वर्क आउट अ डील, हिकिड़ो सम्झोतो, हिकिड़ो मुआहिदो, कॉम्प्रोमाइज़, कॉन्ट्रैक्ट, इहे सभु डील, इहे सभु हिकिड़े ई क़िस्म जी शयूं आहिनि न। डील सां मुराद इहो छो आहे तंहिंसां जमहूरियत हाराए वेंदी ऐं जमहूरियत खटे वेंदी। दिस पावर्स दैट बी, जेके फोर्सिस हिन मुल्क में ताक़त रखनि थियूं, पॉलिटिकल फोर्स आहे ख़ान, हुन जे विच में ज़ाहिर को कॉन्ट्रैक्ट, को मुआहिदो, का ॻाल्हि वर्कआउट थींदी, जो वर्कआउट थींदी उहो डील हूंदी। सो इन में जमहूरियत हाराइण ऐं खटण जो त को सुवाल न आहे। हींअर त ऐं ॻाल्हि इहा आहे त हीअ ओवरनाइट थींदा बि न आहिनि, हीअ नेल्सन मंडेला न आहिनि, हीअ को इनकलाब न पियो अचे, ही हिकिड़ी पॉलिटिकल मूवमेंट आहे, पॉलिटिशियंस कनि पिया, ही कोई इनकलाबी लीडर्स न आहिनि, न नवाज़ शरीफ़ हो न ही आहे। सो ही हिकिड़ा पॉलिटिशियंस आहिनि। ही ज़ाहिर आहे अगरि आई उहो मोहतरमा शहीद बि चवंदी ऐं ॿिया बि ज़ाहिर आहे हुननि जो हिकिड़ो मशहूरु कॉल आहे कि इट्स आर्ट ऑफ पॉसिबिलिटी। सियासत जेको आहे उहो मुमकिनात जी रांदि आहे। हींअर अगरि ही पोइ चे गवेरा ऐं हिन टाइप जा माण्हू इनकलाबी माण्हू चवंदा न बसि ही या ही न बसि ख़तमु, ईअं छो थींदो? कुझु लचक ॾेखारिबी, कुझु वठिबो, कुझु ॾिबो ऐं ॻाल्हि खे अॻिते वधाइबो। आर्ट ऑफ पॉसिबिलिटी आहे न, इम्कानात जो आर्ट आहे, त तव्हां मुमकिनात में रहंदे पंहिंजे लाइ रस्तो कढो। सो ॿी साहिबु इनमें कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वेंदी जो अगरि डील करे पंहिंजे पाण खे छॾाए थो ऐं पोइ अॻिते वधे थो, वरी हिकु क़दम अॻिते, वरी हिकु क़दम पोइते, वरी ॿ क़दम अॻिते। That's how it works. ऐं बसि उहो त मैटर त इहो थो करे न त टर्म्स जेके आहिनि उहे कंहिंजा असाब टोड़े करे ऐं केतिरा असाब टोड़े करे टर्म्स कंहिंजे फेवर में हलिया था वञनि, मैटर त उहो थो करे न। बिल्कुलु आहे त एंड ऑफ द डे असाब जी रांदि आहे न सर, कंहिंजे टर्म्स फेवर में था हलिया वञनि, कंहिंजी केरु बहितर डील वठी वञे थो। तव्हां बनी ख़रीद करणु वञो था, तव्हां हुनखां अगरि 100 रुपए जी बनी जेका आहे उहा अगरि 90 रुपए वठी वञो था त यू हैव अ बेटर डील। इहो डील जो मामिलो आहे, हिनमें को अजीब बुरी ॻाल्हि त काई कान्हे। ठीकु आहे त वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, पर ॿुधाईंदड़ प्रोग्राम में धन्यवाद।